टंडे गुलाम हैदर में बेवा औरत दाहींदे चयो आहे त डंदो पुलिस पुट खे गिरफ्तार करे मंशियात जो कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे। बेवा औरत सारा मेमण टंडे गुलाम हैदर में सहाफ़ियन ॾाढो रोईंदे चयो त 2 ॾींहं अॻु ॻोठ अहमद मेमण भरिसां डंदो पुलिस जो SHO गुलाम मुस्तफा भट्टी असांजे पोरियत नौजवान अब्दुल रज़ाक मेमण खे बिना जवाज़ गिरफ्तार करे उन मथां मंशियात जो कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे। हुन चयो त नौजवान मज़दूरी कंदो हो, पुलिस बासर जे चवण ते मंशियात जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। बेचारो मजूर माण्हू हो जेके फी खणी विया जतीमन जो कोन कई, हुनजो न भाउ न मिट न ओई न भाई, मिसकीन खे खणी हलिया विया। बेवा औरत DIG हैदराबाद SSP टंडो मोहम्मद खान ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त पुट खे आज़ाद करे कूड़ो केस ख़त्म करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk